नाज़रीन, अॼु जो असांजो महिमान आहे समाजी अॻवान लाड़काणे जो बेतिनी शख़्सियत मामू रमज़ान शेख। प्रोग्राम असांजो आहे वाहर कयो। वाहर थींदी कोन मामा लॻे थो ईअं। तव्हांखे असां वेलकम था कयूं स्टूडियो में मुंहिंजी सिंध में ऐं ख़ुशामदीद था कयूं। कुझु चंद सुवाल असांजो त रमज़ान महीने में रमज़ान पैकेज ते अमल कराइण में ख़ासि करे लाड़काणो जेको गवर्नमेंट आहे वो अफलाक छो हुई है नाकाम छो? रमज़ान महीने में असां बचपन खां वठी ॾिसंदा था अचूं पिया त इहो सॼो किरदारु जेको आहे इंतिज़ामिया जो हूंदो आहे त उहा जॾहिं सख़्ती रखंदी आहे त उहा जेको आहे फर्स्ट क्लास नमूने सां जेको हर शइ बंदि थी वेंदी आहे ऐं रोज़ाननि खे का बि तकलीफ़ न थींदी आहे। पर जेकॾहिं इंतिज़ामिया लूज़ हूंदी आहे पर मां ॿिए सूरत में ईअं चवंदुमि त करप्शन पुलिस ख़ासि करे जेको आहे जेके धंधा खुलिया पिया आहिनि उन्हनि खां जेको आहे रिकवरी करे थी पई, उगारी वठे थी पई त पोइ उन्हनि खे जेको आहे पुलिस इजाज़त तंहिं करे जेको आहे या जेके शयूं खुलियूं पियूं आहिनि होटल खुलिया पिया आहिनि ऐं के हलवाई शयूं खुलियूं पियूं आहिनि पकोड़ा वग़ैरह खुलिया पिया आहिनि। जेकॾहिं पुलिस जेकॾहिं पैसा न वठे त शायदि जेको आहे सख़्ती हुजे। साहिबु जेको आहे असां हुनखे ॾिसूं था पिया त शहर में अचे थो पियो ऐं जेको आहे काफ़ी हंधनि ते ॾंड ॾोह बि रखिया अथई ऐं जेको आहे लिस्टूं जेके आहिनि उहे बि जेके अॻे माण्हुनि वटि न हुयूं उहे हाणे जेको हर हंधि जेके लिस्टूं रखायूं अथई उन में जेको आहे उन्हनि खे माण्हुनि खे रिलीफ मिले थो पियो त हूअं जेका आहे लिस्ट ते शइ जेका आहे 100 रुपए लिखियलु आहे त हूअं 150 में ॾियनि पिया पर हाणे जॾहिं खां लिस्टूं रखियूं अथऊं त शइ जेका आहे जेका बि आहे उहा पंहिंजे एहसासी कफ़ालत प्रोग्राम में पहिरियों 500 रुपया कटौती थींदी पर हींअर अफ़सोस सां चवणो थो पए 3-3000 2-2000 5-5000 इन ज़िम्मेदार आख़िर केरु आहे नथी करे पई। हक़ीक़त में छा आहे त जेके उहो कटौती कनि था पिया 2000 या 500 अॻे कनि पिया हाणे वधीक था कनि पिया। जॾहिं वधीक था कनि पिया त उन्हनि खे शेयर वधीक ॾियणा था पिया। उन्हनि उहे जेके आहिनि जेके कटनि था पिया उहो अकेलो माण्हू नथो खाए पियो। उन सां गॾु उनजो ऑफिसर आहे उन खां पोइ जेको आहे सियासी माण्हू आहिनि उन्हनि ताईं इहा रिकवरी वधे थी पई वरना जेको आहे इहा कटौती में जेको आहे मां न की भाई तो मीडिया वारा बि आहिनि अफ़सोस सां चवणो मीडिया वारा मीडिया खे माल मिले थो तॾहिं मीडिया अॻिते नथी वधे पई न त निशानदेही करणु मीडिया जो कमु आहे। अॻे मीडिया में माण्हुनि खे उमेदु हूंदो हुओ चवंदा जेकॾहिं को कमु नथो थिए असां मीडिया खे दाद ॾींदासीं। हाणे कंहिंखे बि दाद ॾियो तव्हां फर्क़ु न पवंदो छो जो उन्हनि खे घर वेठे मंथली मिले थी पई उहे जेको आहे पोइ तदारक कढी कोन था पिया। हाणे ताज़ो जेको हॉस्पिटल में असां वञी छापो आहियोसीं ॾिठोसीं त सॼो किन लॻो पियो सभु कमरा जेके आहिनि गंदगी में भरियल हुया ऐं वॉशरूम में पाणी कोन हुयो माण्हू दाऊं पिया कनि। हाणे इहे शयूं जेके आहिनि जो मीडिया वारनि जो कमु आहे त उहे वरी निशानदेही कनि। हिन महिल जॾहिं ॾिसूं था पिया त उहे सफ़ा सुता पिया आहिनि छा सबबु आहे उहो कुझु ॼाणे थो पियो त उन में वरी असां समाजी कारकुन जेको आहे कॾहिं कॾहिं वञी जेको आहे कुझु अला गुला कयूं था पिया जंहिंजो पोइ तदारक थी थो वञे पियो। बीडी इलेक्शन में समाजी अॻवाननि जो बीहण जो अंदेशो आहे या को तव्हां अहिड़ो इतिहास ठाहींदो या सियासतदाननि खे वरी अॻिते आणींदो? समाजी माण्हू जेको पाण मां असां माण्हू चूंडियूं हर तक ते बीहारियूं ताकि जेको आहे माण्हुनि खे ख़बर पए त भई समाजी अॻवान अॻ में जेको आहे पंहिंजे घरों तरों कमु कनि था पिया त इन्हनि जो हक़ बि आहे ऐं थी सघे थो त असां सियासी माण्हुनि खां अॻिते पोइ खटी वञूं। असां उमेद रखूं था पिया समाजी सेक्टर ते तव्हां इतिहास ठाहिण जो प्रोग्राम आहे ऐं बीडी मूंखे वणंदो बि आहे जॾहिं बि दोस्तनि खां कयो आहे। मुंहिंजी सिंध न्यूज़ सोशल मीडिया चैनल ऐं अख़बार जी वर्क तव्हांखे कीअं थी लॻे? अॻाणे में टॉप ते आहे। असां कंहिं बि ॿिए चैनल खे एतिरो जेको आहे पॉपुलर नथा ॾिसूं पिया जेतिरो असां मुंहिंजी सिंध खे था ॾिसूं पिया। सलाम आहे मुंहिंजी सिंध वारनि खे जेके कमु कनि था पिया शहर जे लाइ जाकुड़नि था पिया ऐं सिंध लाइ जाकुड़नि था पिया। मां जसत ॾियां पियो। आख़िर में पाकिस्तान जे अवाम लाइ पैगाम नौजवाननि लाइ पैगाम पढ़नि पकड़ लाइ अमड़नि लाइ पैगाम कुझु हुजे करे मां पाकिस्तान जे नौजवाननि लाइ इहो पैगाम ॾींदुमि त तालीम ते ज़ोर ॾियनि ऐं जेको आहे ईअं सॼो धंधो आहे। पोइ घणा माण्हू चवंदा आहिनि त भई तालीम ग़रीब नथो कराए सघे। हींअर जेको आहे ग़रीबनि जे लाइ बि जेको आहे प्राइमरी स्कूल आहिनि गवर्नमेंट जा उन माण्हू तालीम वठी सघे थो पियो। ॿिया कुझु शहर जा सोशल माण्हू आहिनि काफ़ी उहे मदद कंदा आहिनि उन्हनि सां शागिर्दनि सां त तालीम ज़रूरी आहे। ऐं जेको आहे तालीम सां गॾो गॾु माण्हू सचाईअ ते हले
छोकिरो नौजवान आहे, सचाई ते हले, ईमानदारी सां कमु करे ऐं करे छॾे, को बि तवजो न ॾे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको बि माण्हू हक़ सच ते आहे उहो माण्हू सुकून सां थो। तव्हां ईअं न सम्झो त अमीर सुकून सां आहे ऐं ग़रीब जेको आहे सुकून सां न आहे। ग़रीब जेकॾहिं ईमानदार आहे उहो सुकून सां अथव। तव्हां सियासतदाननि में ॾिसो त मां हाणे नालो रखण था ॾिसो, सभु इहे वरिता पिया आहिनि, ठॻ चोर सभु बीमार अथव। ऐं ॾिसो हे असांजो इमरान खान हिकिड़ो सचो लीडर आहे, तंहिं करे जेको आहे हुनखे का धड़क ई कोन्हे का, हुन लाइ केतिरियूं बि ज्यातियूं थियनि पियूं, पोइ बि जेको आहे खिले थो टिड़े थो पियो। माशाअल्लाह हुनखे बि सलाम आहे। मां हालांकि पीपी जो आहियां, पर मां हक़ जी ॻाल्हि कंदुमि त उहो जेको ॾिसूं था हुनखे त हिन महिल बि जेको आहे हुनजे अगेंस्ट में फ़ैसिलो आयो आहे, पोइ बि हुनखे असां मुस्तैद था ॾिसूं। माशाअल्लाह। नाज़रीन, अवां मामा रमज़ान शेख जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके कुझु खटियूं कुझु मिठियूं, ऐं अमां मां छॾे ॾिनो त बाबा सच ॻाल्हाए, भले साफ़ हुनखे बि तूं ॻाल्हाए सघीं थो जेकॾहिं ग़लति आहिनि त। महिरबानी तव्हांजी। इंशाअल्लाह नए प्रोग्राम सां, नए महिमान सां गॾु अवां जे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मामे रमज़ान सां गॾु दिलबर शाद खे ॾियो इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ख़ुदा हाफ़िज़। थैंक यू सर।